ही हमरा केर आहे छाजे लाइ हिनखे ॻीलींदो वरितो आहीं? साईं ही करप्ट एमपीए साहब आहे। असां वोट ॾेई हिनखे खटरायोसीं। खटण खां पोइ हिन जे बंगले ते जो वियासीं, हिन जा वाठा चवण लॻा साहब आराम थो करे, तव्हां हितो घुम थियो। बाबा असां ग़रीबनि जा सॼा हक़ खाई तबाह करे छॾिया अथसि। शहर जा रोड रस्ता, ड्रेनेज सिस्टम, तालीमी फंड, असुल टको हिकिड़ो कोन छॾियो अथसि। मूंखे बि कावड़ चढ़ी गॾा सां ॿधी ॻीलींदो आयोमांसि। वॾा जंहिं रस्ते तां गुज़रां पियो, माण्हू चवनि पिया त असीं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो ॾिसूं था हिकु गॾ ॿिए गॾ खे ॻीलींदो थो वञे। मूं चयो बाबा ही गॾ न आहे, ही त करप्ट एमपीए साहब आहे। सिंध जा जेके बि करप्ट एमपीए एमएलए आहिनि उन्हनि सां हाणे ही ताज़ी कई वेंदी। तूं गॾ सां ॿधी शहर में घुमाईंदो तो वठी, साहब थोरो शकी त थींदो हूंदो वॾा? न बाबा, शकी वरी ही थींदा जंहिं रस्ते तां ॻीलींदो थो वञासि उतां वॾे आवाज़ सां एमपीए साहब माण्हुनि खे चवंदो वञे थो त ईंदड़ इलेक्शन में पारत अथो, वोट मूंखे ॾिजो। बाबा परियां हक़ खाई खाई ही एतिरा पका थी विया आहिनि, भले हिननि खे गॾ सां ॿधी करे ॻीलियूं था तॾहिं बि को फ़र्क़ु नथो पवनि। निभागनि खे लूसण जो नक आहे। वॾा हिननि जहिड़ा जेके बि सिंध जा करप्ट एमएलए एमपी आहिनि, इन्हनि जा वरी वाठा बि घणा हूंदा अथई, जंहिंखे सोली सिंधीअ में चमचो चइबो आहे। उन्हनि जो कमु वरी सॼो ॾींहुं फेसबुक ते साहब जूं तारीफ़ूं करणु आहे। बाबा वॾा को नक जा पका आहिनि। बाबा वाह जो हिम्मत कई अथई, इन्हनि जो इलाज इहो ई आहे वॾा? बिल्कुलु साईं, जेतिरे ताईं हिननि ज़ालिमनि खे गॾ सां ॿधी करे ॻीलींदासीं कोन एमएलए एमपीए नज़र अचेव, उनखे गॾ सां ॿधी शहर जा चकर हणायो। जेकॾहिं अॼु तव्हां पंहिंजे हक़नि लाइ कोन जाॻिया वे त हेड़ा बिला तव्हांजो हक़ खाईंदा रहंदा।